औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन अबिल क़ासिम मुहम्मद सुम्मस्सलातु वस्सलामु अला अहल बैतिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन व लअनतुल्लाहि अला अअदाइहिम अजमईन मिनल आन इला क़याम यौमिद्दीन। अम्मा बादो फ़क़द क़ाल सुब्हानहु व तआला फ़ी किताबिहिल मजीद व फ़ुरक़ानिहिल हमीद व क़ौलुहुल हक़ व हुवा अस्दक़ुस सादिक़ीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नल्लाह ला युग़य्यिरु मा बिक़ौमिन हत्ता युग़य्यिरु मा बिअन्फुसिहिम। मोमिनीन कराम, आशिकाने अहले बैत अतहार, मवालियान हैदर करार, सब खां पहिरियां सभिनी ॾिसण वारनि मोमिननि जी बारगाह में, सॼे आलम इंसानियत जी ख़िदमत ऐं बारगाह में अॼु जी भलारी मोतबर रात शबे बरात, जेका निजात जी रात आहे, जेका छुटकारे जी रात आहे, ॾाढी वॾी अज़मतुनि, बरकतुनि ऐं रहमतुनि जी रात आहे, जेका ख़ुदावंद मुतआल पंहिंजे गुनहगार बंदनि खे कुझु ॿियनि पैकेजिस वांगुरु, त जीअं उन्हनि जे लाइ रहमत पिनणु आसान थी वञे, त जीअं उन्हनि जे लाइ ख़ैर ऐं बरकत सस्ती ऐं सवली थी पए, जीअं उन्हनि जे लाइ बख़्शिश जी रियायती सेल लॻल हुजे। अॼु जी राति उन्हनि पैकेजिस वारनि अज़ीम इस्लामी रहमतुनि, बरकतुनि ऐं करीम मालिक जी बाझ जो पैकेज शब बरात, बिल्कुलु ईअं ई जीअं माह मुबारक रमज़ान में शब क़द्र हूंदी आहे, बिल्कुलु ईअं ई जीअं रजबुल मुरज्जब में 27 रजब जी रात हूंदी आहे। अहिड़े ई नमूने सां माह मुबारक शअबान में करीम मालिक पंहिंजे गुनहगार बंदनि जे लाइ, पंहिंजे हबीब जी उम्मतनि जे लाइ, आल मुहम्मद जे पैरोकारनि ऐं आशिकनि जे लाइ हीअ भलारी रात बि अता फ़रमाई आहे। नाले मां ई ज़ाहिर आहे त उहा भलारी रात जेका निजात वारी रात आहे, उहा अज़ीम रात जेका छुटकारे वारी रात आहे। असां तव्हां ड्रामनि में, फिल्मुनि में हिकिड़ो लफ़्ज़ ॿुधो आहे, जॾहिं किथे का अदालती कार्रवाई हलंदी आहे ऐं जज पंहिंजा दलील ॾींदा आहिनि, उन माण्हूअ जे छॾाइण जे लाइ जेको मुलज़िम हूंदो आहे, जंहिं ते को न को इल्ज़ाम हूंदो आहे, मुलज़िम खे बचाइण जी कोशिश कंदा आहिनि त जीअं मुजरिम न बणिजी वञे, इन ते जुर्म साबित न थी वञे। जेसि ताईं जुर्म साबित नथो थिए तेसि ताईं मुलज़िम आहे, इल्ज़ाम अथसि, पर अञा मुजरिम न आहे बणियो। ऐं अगरि हिन जे हक़ में ॻाल्हाइण वारो वकील सगारो हूंदो आहे, होशियारु हूंदो आहे, उन वटि दलील हूंदा आहिनि हिन जी बेॾोही ऐं बेगुनाह हुजण जा, त पोइ जज साहबु फ़ैसिलो ॿुधाईंदो आहे ऐं उहे उन जे फ़ैसिले जा अल्फाज़ तव्हां केतिरा ई भेरा ॿुधा। अदालत फुलां इब्ने फुलां को
बाइज्जत तौर पर बरी करती है। यानी हिन ते ॾोह साबित नाहे थियो, हे मुल्ज़िम हुयो, मुजरिम नाहे बणिजी सघियो। दलीलनि मां इहो साबित आहे त हिन ते जेके इल्ज़ाम हुया इहे कूड़ा हुया, इन करे हिन खे इज़त सां एहतराम सां छोटकारे जो परवानो ॾिनो थो वञे, बाइज़त तौर ते हिन खे बरी कयो थो वञे। केॾो करीम मालिक आहे। मां गुनहगार ते मुंहिंजा ॾोह, मुंहिंजा ऐब, मुंहिंजा गुनाह साबित आहिनि। असां मुल्ज़िम न आहियूं, असां हुन जी बारगाह में मुजरिम आहियूं। उहो ख़ालिक़ अकबर, उहो रहमान ऐं रहीम रब, उहो सत्तार ऐं गफ़ार मालिक, जंहिंजे लाइ भेटाई सरकार फरमायो आहे न त ॾिसियो ॾोह अखियुनि सी न बाझ भरियो ॿोले, राणो न रोले जे मधियूं पसे मेंदरो। पंहिंजे हबीब जी उम्मत जे लाइ इहे भलायूं रातूं रखियईं त अचो इन्हनि रातनि में ॿाॾायो, इबादत कयो, मुंहिंजी बारगाह में दुआ जा हथ खणो, मूंखां पिनो, मूंखां घुरो, उदऊनी अस्तजिब लकुम, त मां तव्हांजी दुआउनि खे मुस्तजाब कयो। तव्हांजे आज़िन, तव्हांजी न्याज़िन, तव्हां जेको मुंहिंजी बारगाह में अची लीलाईंदो, थी सघे थो हूअ हक़दार न बणिजो, पर मां पंहिंजो पाण ते लाज़िम कयो आहे त कुझु रातियूं अहिड़ियूं रखां जिन रातिनि में मां औस ऐं ख़िज़रज जे कबीले जी रिढुनि ऐं बकरियुनि जे वारनि खां वधीक पंहिंजे ऐबदार ऐं गुनहगार बंदनि खे जहन्नुम जी बाहि खां आज़ादीअ जो परवानो ॾियां। अनक़रीब शब क़द्र अचण वारी आहे। रहमतुनि बरकतुनि जी इब्तिदा हिननि अज़ीम महीननि में माह मुबारक रजब जी 27 खां थी चुकी आहे। ऐं अॼु असां गुनहगार बंदा उन जे हबीब जो दामन पकड़े अहले बेत अतहार जी राह ते हलंदे हलंदे 15 शौबान जी रात ते पहुची विया आहियूं। शब नीमा शौबान, जंहिंखे उन जे महबूब पाण बरकतुनि, रहमतुनि ऐं बाइज़त बरी थियण जी रात करार ॾिनो आहे। बरात, वो बरी लफ़्ज़ जेको मां अर्ज़ कयो न, जज चवंदो आहे बाइज़त तौर पर बरी किया जाता है। करीम मालिक थो चए मुंहिंजे दर ते अचो, मुंहिंजी बारगाह में अचो, ॿाॾायो, घुरो, पिनो, त मां तव्हांजूं झोलियूं भरे छॾियां, तव्हांजे दामन खे गुनाहनि खां धोई साफ़ करे अछो ऐं उजरो करे छॾियां। छा उहा पैगम्बर करीम जी रवायत असांजे कननि ते नाहे पहुतल? उहा हदीस मुबारक असां नाहे ॿुधी जंहिंमें सरकार ख़तमी मर्तबत फरमायो त जेको गुनाह जो दाग़ आहे, जंहिंखे 7 समुंडनि जो पाणी तव्हांजे दामन ते लॻल गुनाह जे दाग़ खे नथो धोई सघे, करीम रब जे रहमतन लिल आलमीन महबूब ऐं नुमाइंदे फरमायो उन जे बंदन खे आथत ऐं आसरो ॾींदे त जंहिं गुनाह जे दाग़ खे 7 समुंडनि जो पाणी नथो धोई सघे, उन गुनाह जे दाग़ खे, चुटे खे तव्हांजी अखियुनि मां ॻड़ियल निदामत शर्मसारीअ जो हिकिड़ो ॻोढ़ो धोई तव्हांजे दामन खे उजरो करे थो छॾे। अज़ीज़ान गिरामी, आशिकाने अहले बैत, हीअ उहा रात आहे जंहिंजो पहिरियों पहर गुज़रे थो पियो। अचो वारो कयूं, वाहुर कयूं, पंहिंजो पाण खे उन मालिक जी बारगाह में पेश कयूं। परवरदिगार, असां मुल्ज़िम न आहियूं, छो त असां मौलाए काइनात जो उहो जुमला अॼु बि असांजे कननि में हुरनि था पिया, जंहिंमें अमीर काइनात इहो इरशाद फरमायो, ख़बरदार होशियार थियो, तव्हांजे गुनाहनि जो गवाह उहो पाण
जंहिंखे फ़ैसिलो बि ॿुधाइणो आहे ऐं अदालत बि करणी आहे। जज ऐं काज़ी तव्हांजे ॾोहनि, तव्हांजे एबनि, तव्हांजे गुनाहनि जो पाण गवाह आहे। आशिकाने अहले बैत, पैरवाने रसूल अकरम, मोमिनीन कराम, वो ॾिसियो ॾोह अखियुनि सीं न ॿाझ भरियो ॿोले, राणो न रोले, जे मदियूं पसे मेंधरो। मुंहिंजा एब, मुंहिंजा गुनाह, मुंहिंजूं ख़ताऊं मूं ते साबित आहिनि, मां मुल्ज़िम न मुजरिम आहियां। केॾो वॾो करीम रब आहे। दुनिया जी अदालत जुर्म साबित थियण ते सज़ा ॿुधाईंदी आहे, पर ख़ालिक़ अकबर रहमान ऐं रहीम रब मूंखे अॼु जी राति अता करे चए थो, अच, पिन, घुर, निदामत, पशेमानीअ जो इज़हार कर, दिलो जान सां पंहिंजी ख़ताउनि जो इक़रार कर। मां तुंहिंजे एबनि खे ढके, मां पंहिंजो नालो सतार रखियो आहे। सतुर कर सतार, ऐं उघाड़ी आहियां। ढकी ढकण हार ॾेई पांद पनाह जो। करीम मालिक, अॼु जी राति मुंहिंजा उहे ॾोह, मुंहिंजा गुनाह, मुंहिंजा एब जेके मूं ते साबित आहिनि, उन्हनि खां मूंखे बरी थो करे, बाइज़त बरी थो करे, मूंखे महणो नथो ॾे। करीम रब जी बारगाह में अचो अॼु जी राति। आशिकाने अहले बैत जे लाइ, मवालियाने हैदर करार जे लाइ, अज़ादाराने अहले बैत ऐं शुहदाए करबला जे लाइ अॼु जी राति अञा वधीक भलारी आहे। मां तव्हांजी बारगाह में शब बराअत, अज़ीम छोटकारे निजात जी राति जी मुबारक सां गॾु अॼु जी राति जे उन अज़ीमुल मर्तबत मौलूद जेको असांजे छोटकारे ऐं निजात ॼाणण वारो इमाम आहे, केॾो भलो इत्तसाल आहे, केॾी भलारी निस्बत आहे। राति हुजे निजात जी, शबे बरात हुजे, ऐं उन राति में पंहिंजे उन नुमाइंदे खे मोकिले, उन नुमाइंदे खे जी विलादत जी राति करार ॾे, जेको मुनजीए बशरियत आहे, जेको बशरियत खे निजात ॾियारण वारो आहे, जेको इंसानियत खे छुटकारे ॾियारण वारो आहे, जंहिंजे मुबारक नाने इहे जुमला इरशाद फरमाया आहिनि त जीअं दुनिया ज़ुल्म, ॾाढ, जबर, ख़राबियुनि ऐं बुराइनि सां भरिजी वेंदी, उएं ई मुंहिंजो मेहदी, मुंहिंजी पग जो वारिस, हिन दीन जो धणी, मोमिननि जो अझो ऐं आसरो अची इन दुनिया खे अदल ऐं इंसाफ़ सां भरे छॾींदो। तव्हां मोमिननि जी ख़िदमत में, तव्हांजी बारगाह में, उन काइनात जे सैयद ऐं सरदार, उन आख़िरी हुज्जत इलाही, उन अंबिया जी अज़मतुनि जे वारिस, ज़ुल्फ़िकार हैदरी जे साहब, ज़ुलजनाह हुसैनी जे सवार, मुंतक़िम करबला, वो इमाम जेको हज़रत ईसा नबी साहिब किताब जी भी इमामत फरमाईंदो, ऐं ईसा अलैहिस्सलाम फ़ख्र महसूस कंदा त मां पैगंबर करीम जे आख़िरी वारिस ऐं बचड़े जे कदमनि में नमाज़ थो अदा कयां, उनजो मुक़्तदी थो बणिजां। उन मेहदी मौला जी मीलाद मसऊद जी तव्हां सभिनी मोमिननि जी बारगाह में मुबारकबाद अर्ज़ थो रखां। हे अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम जेके असांखे बार बार यादि था ॾियारनि। हे कोरोनाई माहौल, मां हिकु अधु पोस्टूं बि रखियूं, गुज़ारिशात बि मोमिननि खे अर्ज़ रखी हुई त हे माहौल, हे वबा, हे मुसीबत, हे बीमारी, भलारो इंसान उहो आहे जेको इन मां दर्से हयात हासिल करे, इन मां सब्र ऐं इस्तक़ामत जो सबक़ वठे। शायदि ज़िंदगीअ में असांखे ईअं का ख़ुलासाई, वांदिकाई,
ऐं हिकु जाइ ते वेही पंहिंजे बारे में सोचण जो सॼी ज़िंदगीअ में मौक़ो न नसीब थियो हुजे जीअं हाणे नसीब थियो आहे। पंहिंजी ज़ात जी इस्लाह, अलाए केतिरा साल मां नमाज़ूं गुसायूं आहिनि, अलाए केतिरा माह मुबारक रमज़ान जा रोज़ा मां मुख़्तलिफ़ बहाननि सां छॾे ॾिना। वक़्तु मिले त मां अदा कंदुसि। कॾहिं कॾहिं तेनी आसरे में शैतानी उम्मीदुनि में ज़िंदगी ख़तम थी वेंदी आहे। पोइ इहो हूंदो आहे त मुंहिंजा पोयर मुंहिंजूं नमाज़ूं पढ़ाईंदा। ऐं अगरि ख़ुदा न ख़ास्ता उहे असांजा वरस असांजा वारिस पाण बेनमाज़ी हुजनि, जेको पाण पंहिंजी नमाज़ न पढ़े उहो मुंहिंजूं नमाज़ूं छो पढ़ाईंदो, मुंहिंजा रोज़ा छो रखाईंदो। ॾाढो भलो मौक़ो मिलियो आहे, ॾाढी भली वांदकाईअ जी नेमत नसीब थी आहे। कारोबार, सरगर्मियूं, घुमण फिरण, हार सिंगार, ब्यूटी पार्लर, जाते रुगो मस्जिद बंदि न आहे थी, रुगो लॉकडाउन में बैतुल्लाह अल हराम जो दरवाज़ो बंदि न आहे थियो, रुगो मौला इमाम अली रिज़ा अलैहिस्सलाम जो हरम मुतहर जो दरवाज़ो बंदि न आहे थियो, रुगो करबला ऐं नजफ़ जो दरवाज़ो बंदि न आहे थियो। इन जो हिकिड़ो मुस्बत पहलू बि आहे। इन जो मुस्बत पहलू इहो आहे त शराब खाना बि बंदि आहिनि। इन जो मुस्बत पहलू इहो आहे त जुआ खाना बि बंदि आहिनि। इन जो मुस्बत पहलू इहो आहे त दुनिया में हेॾे होॾे रुलण पिनण घुमण फिरण जा मौक़ा ख़तम थी विया आहिनि। ख़ुदा पंहिंजे बंदनि खे आज़माए थो। कंहिंजी मस्जिद सां दिलि हुई, कंहिंजी शराब खाने सां दिलि हुई। कोई करबला जो राही हुयो त कोई जुआ खाने ॾे वेंदो हो। ख़ुदा जो हेॾे बि न वञ, हेॾे बि न वञ। वांदकाई अहिड़ी थो ॾियां जो वेही सॼी ज़िंदगी वरिया गुज़री विया थी, पाण ते सोचणु नसीब न थियो थी। बच्चनि जे बारे में थो सोचां, ज़ाल जे बारे में थो सोचां, बनीअ जी ॻणती आहे, फलाणो मसइलो आहे, कुर्सीअ जी ॻणती आहे, ग्रेड कॾहिं वधंदो, पघार कॾहिं वधंदी, कपिड़ा कहिड़ा सिबरायां, वार कहिड़ा ठारायां, छा कयां छा कयां छा कयां। साल गुज़री विया। ख़ुदा चयो कुझु बि न कर, पाण ते सोच, केरु आं, काॾों आयो आं, काॾे वञिणो थी, करिणो छा थी, ज़िमेदारी छा थी, उहा अदा कर। हे जेको इंसानियत जो लीको लताड़े थो वञे, असां जहिड़ो गुनहगार, ख़ुदा थो चए रुगो पंहिंजे बारे में न सोच। मुंहिंजे लाइ बि ख़ुदावंद मुतआल हिकिड़ो बहितरीन मौक़ो नसीब कयो आहे। उमिरि ते तयारु हुए, ज़ियारतुनि ते पियो हुए। छा मां पंहिंजनि रहबरनि जा उहे फरमान न आहिनि ॿुधा जेके फरमाइनि था त कंहिं मोमिन जी हाजत पूरी करणु, कंहिं ॾुख में ऐं मुसीबत में फाथल अल्लाह जे बाने जी हाजत रवाई करणु, उन जी मुश्किल कुशाई करणु, उन जी मुश्किल आसान करणु। असां त मुश्किल कुशा जा मुरीद आहियूं। असां त हर थाॿे ते या अली मदद चवंदा आहियूं। छा अलीअ जो मञण वारो रुगो अलीअ खां मदद घुरंदो ऐं अलीअ जे आशिकनि, अज़ादारनि ऐं मौला जे मञण वारनि जी मुश्किल में, ॾुखे वक़्त में पाण मदद न कंदो? अचो अचो मोमिनो, गॾिजी अहिड़ो को प्लान ठाहियूं। मुंहिंजो सलाम आहे उन्हनि तंज़ीमुनि ते, मुंहिंजो सलाम आहे उन्हनि उलमा ते, मुंहिंजो सलाम आहे उन्हनि मोमिननि ते, मुंहिंजो सलाम आहे उन्हनि आलम इंसानियत जो दर्द रखण वारनि ते, जंहिंजियूं निंडूं फिटी वयूं आहिनि, जिन कॾहिं कंहिंजे अॻियां हथु न टंगियो हो, हाणे सभिनि ॾे वञनि था, यार कुझु वाहुर कयो, का मदद कयो। मोमिन ॾुखिया वेठा आहिनि, अल्लाह जा बाना बुखुनि ते वेठा आहिनि, जिनजी ॾिहाड़ीअ जी मज़दूरी ख़तम थी वई आहे। अल्लाह रुगो उन्हनि खे आज़माइश में न आहे विधो, असां सरंदीअ वारनि खे बि ख़ुदा आज़माइश में मुब्तला कयो आहे त रुगो पंहिंजे लाइ न सोचो। नबी साईं छो फरमायो, शायदि इहा हदीस जेतिरी हींअर अॼु हिन माहौल में सम्झ में थी अचे, कॾहिं न आई ही सम्झ में, जंहिंमें पैगम्बर गिरामी इरशाद फरमायो त उहो मुस्लमान न आहे जंहिंजे पाड़े वारो बुखियो सुतो पियो हुजे ऐं पाण ढो करे वेठो हुजे। अचो पर घोर रहूं, सार संभाल लहूं, भलाईअ जी राति, छोटकारे जी राति, निजात जी राति। केतिरनि मक़बूल हजनि उमरनि जे सवाब खां वधीक कई गुनाह रवायतूं ऐं हदीसूं ॿुधाइनि था। सवाब आहे कि मुसीबत में फाथल जी हाजत रवाई कनि।
उन जी मुश्किल हल करणु। अचो इन पासे ॾे बि थोरो मुतवजा थियूं। हिन माहौल जे ज़रिए उहो जेके हुबे दुनिया में फाथल हुयासीं, माल गॾु करे रखिया आहिनि, उहे अरब खरबपति बि आहिनि जो एतिरा ॾींहं महीनो तक़रीबन थियण वारो आहे, हुननि जो कारोबार ऐं कारखाना बंदि आहिनि, पर हुननि खे ॻणती नाहे। अगरि मां रुगो इन ते ख़ुशि वेठो आहियां त मूंखे त को वेलो बुख काटणी न पई आहे। अल्हम्दुलिल्लाह मूं वटि ख़ुदा जो ॾिनो सभु कुझु आहे। अगरि तव्हां वटि सभु कुझु आहे न त पोइ जंहिं वटि कुझु न आहे उन ताईं पहुचो। इहो सभु कुझु हिते छॾे हलियो वञिणो आहे। अॼु जी राति असांखे यादि ई यादि ॾियारे त अचो पंहिंजी निजात, पंहिंजे छोटकारे, पंहिंजी बहितरी, पंहिंजी भलाईअ जे तरफ़ मुतवजा थियूं। उहो मुनजी बशरियत, उहो इंसानियत जो अझो ऐं आसरो जंहिंमें असांजो सभु उमेदूं ऐं आसरा आहिनि, जंहिंजे इंतज़ार खे उन जे मुबारक नाने भलारे नाने इहे जुमला चई इज़त ऐं मान ऐं मर्तबो बख़्शे छॾियो त अफ़ज़लुल इबादा अल इंतज़ारुल फ़रज। असांजे क़ाइम जो इंतज़ार, अल्लाह जे आख़िरी हुज्जत जो इंतज़ार सभिनी इबादतुनि खां मथी ऐं अफ़ज़ल इबादत आहे। छा मफ़हूम आहे अहिड़े इंतज़ार जो मां नमाज़ पढ़ां, उन खां पोइ सभु कुझु दुआऊं घुरी, आख़िर में हिकिड़ी दुआ घुरां ऐं वरी जेको आहे सो आंगुर खणी ऐं मौला खे सलाम जो बसि नज़रानो पेश करे छॾियो। दुआए नुदवा जुमे ते पढ़ण जी हैसियत ऐं रुतबो छो आहे? दुआए अहद पढ़ण जो ताक़ीद छो आहे? उन इमाम जो इंतज़ार करण सभिनी इबादतुनि को मथां हो अफ़ज़ल ऐं मोतबर छाजे करे आहे? यकीनन इन जे करे जो उन जो इंतज़ार मुंहिंजी तरबियत जो सबबु थो बणिजे। असां त ॾिठो आहे त असांजा नौजवान को पुलिस में भर्ती थियणु वेंदो आहे, को आर्मीअ में रेंजर्स में भर्ती थियण जी कोशिशि कंदो आहे त इहो सोचींदो आहे त वज़न वधी वियो आहे, घटायां, छाती हीअं कयां, सिहत अहिड़ी हुजे, छो त उते कुझु न कुझु हुन जा उसूल आहिनि, ज़ाब्ता आहिनि त कदु हेतिरो हुजे त भर्ती थींदो, छाती हेतिरी हुजे त भर्ती थींदो, वज़न न घटि हुजेसि न वधि हुजेसि, बीमारी न हुजेसि, हे न हुजेसि। दुनिया जी पुलिस जो सिपाही थियण जे लाइ, फ़ौज जो सिपाही बणजण जे लाइ असांजे लाइ कुझु रिक्वायरमेंट्स आहिनि, कुझु घुर्जूं आहिनि, उन्हनि जा कुझु ज़ाब्ता ऐं उसूल आहिनि। हे इंतज़ार मूंखे सेखारे थियो त हलिया सोच कंहिंजो मुंतज़िर आहे जेको आलमी इस्लामी इनक़लाब जो बानी हूंदो, जेको दुनिया जे ज़ुल्म ऐं ॾाढ, अॼु त मां ज़ुल्म जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण जी सघ नथो रखां। मां कंहिं वॾेरे बदकार ऐं ज़ालिम खे हक़ ऐं सच नथो चई सघां। मां त मसलिहतुनि जो शिकार आहियां। छा अज़ीम इनक़लाब हूंदो जेको ज़ुल्म ऐं ॾाढ जी पाड़ुनि खे पटे छॾींदो, जेको ज़ुल्म ऐं ज़ियादतुनि जो ख़ात्मो आणींदो। कहिड़े क़िस्म जो उहो इनक़लाब हूंदो, कहिड़े क़िस्म जी उहा तब्दीली हूंदी, जंहिंजे लाइ असां दुआउनि में इहे जुमला चवण ते मजबूर थी था पऊं, अल्लाहुम्मा इन्ना नरग़बु इलैका फ़ी दौलतिन करीमा तो इज़्ज़ु बिहल इस्लाम व अहला व तुज़िल्लु बिहल निफ़ाक़ व अहला। परवरदिगारा, असां तो उम्मीद ऐं आसरो रखी वेठा आहियूं तूं में उन भलारी सघारी नूरानी आदिलाना हुकूमत जे लाइ जेका भलारनि नेकोकारनि मोमिननि ऐं ईमान वारनि खे इज़त ऐं सोभारो कंदी, जेका मुनाफ़िकनि खे ज़लील ऐं ख़्वार कंदी, जेका ज़ालिमनि ऐं ॾाढनि खे निहोड़े छॾींदी, पस्त करे छॾींदी, जेका मोमिननि जी इज़त जो सबबु बणिजंदी। असांखे तो दुआउनि में इहे लफ़्ज़ सेखारिया विया आहिनि। दुआए नुदबा हुजे, दुआए अहद हुजे, या अहिड़ी क़िस्म जूं ॿियूं दुआऊं हुजनि जंहिंमें असां पंहिंजे आका, पंहिंजे मौला, पंहिंजे ज़माने जे इमाम खे यादि था कयूं।
हफ़्ता गुज़री था वञनि। असांखे मौला जे लाइ सोचण जो टाइम ई नथो मिले। मां मसरूफ़ हुयुसि, छा कयां, नौकिरी अहिड़े क़िस्म जी आहे, कारोबार अहिड़ो आहे, मथे खणण जी वांध कान्हे। मां जस्टिफिकेशन ऐं बहाना ठाहे वेठो हुउसि। ख़ुदा फरमायो हली आ, मां वांध काई थो ॾियां। जंहिं कारोबार जे करे तूं नमाज़ूं पियो घुसाएं, जंहिं कारोबार जे करे तूं तिलावत खां लवाएं पियो, जंहिं कारोबार जे करे तूं पंहिंजे ज़माने जे आका मौला खे यादि न पियो करें, जंहिं कारोबार जे करे तूं मजलिस अज़ा में शरीक न पियो थिए, जंहिं कारोबार जे करे तोखे मस्जिद वञणु नसीब न पियो थिए, जंहिं कारोबार जे लाइ तूं 2 रकात 4 रकात नमाज़ पढ़ण खां घबराए ऐं लवाएं पियो त मतां गिराक न मोटी वञे। ख़ुदा चयो मां लॉकडाउन अहिड़ो कंदोमांइ, अगरि अचण ते अचां, तुंहिंजूं नमाज़ूं तुंहिंजे लाइ जेको वांधकाई कान्हे, तोखे को मथे खणण जो टाइम कोन्हे, तोखे हे टाइम न आहे, तोखे हे टाइम न आहे। ख़ुदा तो चए तुंहिंजी नौकरियूं बंदि, तुंहिंजूं कुर्सियूं बंदि, तुंहिंजा ग्रेड बंदि, तुंहिंजा कारोबार बंदि, तुंहिंजा कारखाना बंदि, सभु शइ बंदि करे तुंहिंजो बहानो ख़तमु थो कयां। वांधकाईअ थी, हाणे ॾिसां त पंहिंजे आका ऐं पंहिंजे मौला खे केतिरो थो यादि करे। मां हिन वांधकाईअ मां केतिरो फ़ाइदो वरितो आहे। वांधकाई अञा ख़तमु न आहे थी, अञा वांधकाई तवील थियण वारी आहे। वांधकाई अञा अॻिते पई थी वधे। इन वांधकाईअ मां मूंखे हौसलो हासिल करणो आहे। मां अॻु में अर्ज़ु पई कयो न, अलाए घणियूं मुंहिंजूं नमाज़ूं रहियल आहिनि। अचो मां प्रोग्राम तरतीब ॾियां, मां हिकिड़ी डायरी खणां, उन में लिखां हेतिरो 15 साल सने बलूगत, उन खां पोइ हींअर मुंहिंजी उमिरि हेतिरी थी आहे, मां तक़रीबन हेतिरनि सालनि खां नमाज़ पढ़ी आहे, अॻु में मूंखे तौफ़ीक़ न थींदी, या कॾहिं पढ़ंदो हुउमि कॾहिं न पढ़ंदो हुउमि। अंदाज़ो लॻायां, हिसाब लॻायां। मरणा अॻे जे मुआ से मरी थियनि न मात। अचो हिसाब कयूं, इन खां अॻु में जो हुते हिसाब थिए। वांधकाईअ मां फ़ाइदो वठो। मां फारिग न हुयुसि न, मूंखे मोकलूं न हूंदियूं न, मूंखे कारोबार जी मसरूफ़ियत हुई, ॿनी ॿारो हुयो, लाबारो हुयो, खेड़ी हुई, फलाण हुयो, भले 1000 क़िस्म जा बहाना हुया। ख़ुदा सभु बहाना ख़तमु करे चए तो भले हाणे हाली मुतवजा थी पढ़, मौसमों में भली आहे। अचो रोज़ा पंहिंजा जेके रहियल आहिनि उहे रखणु शुरू कयूं, त जीअं माह मुबारक रमज़ान जे अचण खां अॻु में 10-15 रोज़ा रखी वठूं। हे हेतिरा किताब मां रखियो वेठो आहियां, इन्हनि जे पढ़ण जो मूंखे मौक़ो न मिलियो आहे, वक़्तु न मिलियो आहे। अचो को तफ़सीर पढ़ूं, को तर्जुमो पढ़ूं, मौला इमाम ज़माना जी ज़िंदगीअ ते अचो पाण खां पुछूं। केकनि कटण जो त ॾाढो शौक़ु आहे, चिरागा करण, फटाकनि ॿारण जो त ॾाढो शौक़ु आहे, धमालूं हणण जो त ॾाढो शौक़ु आहे। कसीदनि में त असांखे ॾाढो सुकून थो मिले, यकीनन मिलणु घुरिजे। मौला जी मुहबत जी तक़ाज़ा आहे त उन्हनि जी मीलाद मसऊद ते मोमिन खे ख़ुशि थियणु घुरिजे। पर कॾहिं त मां इहो सोचां त जंहिं मौला जी आमद सां मूंखे एतिरी मुसरत आहे, एतिरी ख़ुशी आहे, उन मौला खे मां यादि केतिरो थो कयां। यकीनन मुंहिंजे ज़माने जो इमाम, यकीनन मुंहिंजो आका, मुंहिंजो मौला, मुंहिंजो सैयद, मुंहिंजो सरदार मूंखां इहा तक़ाज़ा थो करे। अन क़रीब उहो वक़्तु क़रीब आहे जंहिंजे लाइ ख़ुदावंद मुतआल सूरह अंबिया में इरशाद थो फरमाए, वलक़द कतबना फ़िज़्ज़बूर मिन बाद ज़िक्र अन्नल अर्द यरिसुहा इबादी अस्सालिहून। असां ज़बूर में भी ज़िक्र खां पोइ इहो लिखी छॾियो होसीं त हिन ज़मीन जा वारिस असांजा सालिह बाना थींदा। साईं फलाणो सदाईं MPA में न थींदो आहे, पिणस थींदो, ॾाॾस थींदो, हाणे वरी इन जो मोभी पुटु थींदो। फलाणी पार्टी न ईंदी, फलाणी पार्टी ईंदी, हिन जो हिकिड़ो वारो रखियल आहे। ख़ुदा तो फरमाए ख़बरदार, हितां मेलनि मलाखड़नि में वेंदा आहियो न, उते मलूं थींदियूं आहिनि। पोइ भलो मल कहिड़ो हूंदो आहे जेको पोइ मल मारे। ख़ुदा तो फरमाए मुंहिंजा साले बंदा मायूस न थियनि, साले बंदा परेशान न थियनि। वलक़द कतबना फ़िज़्ज़बूर मिन बाद ज़िक्र इन अन्नल अर्द यरिसुहा इबादी अस्सालिहून। पोइ मल मुंहिंजा साले बंदा मारींदा।
आशिकाने अहले बेत अतहार मौला जा सच्चा पैरोकार मुत्तकी ऐं परहेज़गार सालिह ऐं भलारा इंसान नेठ पोई मल्ह बदकारन के ज़ालिमन के ॾाढनि खे मारे हिन ज़मीन जा वारिस थींदा। इहो ख़ुदा फ़ैसिलो करे छॾियो आहे, फ़ैसिलो थियणो न आहे, थी वियो आहे, थियल फ़ैसिलो आहे। उन सालिह बंदन जे इक़्तिदार अज़मत इज़्ज़त मान ऐं शान जो सबबु उहो अज़ीम मौलूद बणजंदो जेको अॼु जी राति जो मौलूद आहे, जेको काइनात जो सैयद ऐं सरदार बणिजी ईंदो। मां पंहिंजो पाण खे, असां तव्हां पंहिंजो पाण खे केतिरो तयारु कयो आहे हे शब बारात, छुटकारे ऐं निजात जी राति। अञा रात जा 2-3 पहर पिया आहिनि। अगरि काथे कमी थी आहे, काथे कोताही थी आहे, काथे मां गुसी वियो आहियां, अचो पंहिंजो पाण खे तयारु कयूं। मां अक्सर पंहिंजे मजालिस के में बि मिसाल ॾींदो हुउमि मोमिननि खे। दावतूं मिलंदियूं न, पोइ वेंदा हुआसीं मीलाद जा जलसा, मां समय मोमिन गॾु आहिनि, वॾो स्टेज आहे, वॾो ज़बरदस्त क़िस्म जो सिस्टम आहे। मां पहिरियों 2-3 मजलिसनि में बि अर्ज़ु कयो आहे सभिनी ख़तीबनि खे, आलिमनि खे, ज़ाकिरनि खे, ख़ुदा रा इंतज़ारु न कयो। सभिनी जे खीसनि में मोबाइल हुन, मां बि हिकिड़ो फ़क़ीर माण्हू आहियां, मूं वटि बि हिन ॾींहुं मोबाइल आहे। मां बि हिन मोबाइल में पंहिंजे वसार वितार घर में वेठो आहियां। मौला हिते वेही तुंहिंजो तज़किरो कंदुसि। तव्हां वांगुरु केतिरा ई समय हज़ारे मोमिन वेही मौला जे ज़िक्र में शामिल थींदा। कॾहिं ईअं मुंहिंजो घर फर्श अज़ा ऐं फर्श विला न बणियो हो। कॾहिं ईअं असांजो सोशल मीडिया ते अहिड़े क़िस्म जो सिस्टम न हलियो हो। हे ख़ुदा मौक़ो ॾिनो आहे। अचो पंहिंजनि मोबाइलनि जी इस्लाह कयो, अचो पंहिंजे पैकेजिस खे ख़ुदा जी राह में, अहले बैत जी राह में इस्तेमालु कयो। हज़ारे MBs था खणो, किथे था ज़ाया कयूं। 100 रुपया पैकेजिस में भरियूं था, किथे था इस्तेमालु कयूं, कंहिंसां था कचहरियूं कयूं। पंहिंजनि आलिमनि, पंहिंजनि ज़ाकिरनि, जिन जिन जी तक़रीरूं तव्हांखे वणंदियूं आहिनि न, उन्हनि ॾे मैसेज कयो, उन्हनि ॾे कॉल कयो, चओ साईं सदाईं 1000 रुपया वठी ऐं पोइ अची ॻाल्हाईंदे, अॼु महिरबानी करे घरों ॻाल्हाए, तुंहिंजो ॻाल्हाइणु असांखे ॾाढो वणंदो आहे, तुंहिंजो आवाज़ु ॾाढो दर्दीलो आहे, तुंहिंजो आवाज़ु ॾाढो सुरीलो आहे। महिरबानी करे पर थी सघे थो मुंहिंजे दिलि में उन ॻरे लिफ़ाफ़े ऐं माल ऐं फीस जी लालच बि इश्क़े अहले बैत सां गॾु शरीक हुजे। पर अगरि अॼु वेही मां हिते ॻाल्हायां थो त ख़ुदा हिन कोरोना जे वायरस जे ज़रिए ॼण मुंहिंजी बि इस्लाह थो चाहे ऐं ॿियनि जी बि इस्लाह थो चाहे, त अचो इन्ही लालच खे बि दिलि मां कढी ख़ालिस ज़िक्र अहले बैत अतहार ख़ुदा ऐं मोहम्मद आले मोहम्मद जी ख़ुशनुदीअ जे लाइ कयो। वॾो मौक़ो नसीब थियो आहे पंहिंजी इस्लाह जो, पंहिंजे सुधारे जो, पंहिंजी भलाईअ जो, पंहिंजी बहितरीअ जो। मोमिनीन कराम, तव्हां हेतिरा मोमिन वेठा आहियो। मां अर्ज़ु पे कयो, वॾे जलसे ते वेंदा आहियूं, उते वञूं त कुझु ई न हुजे, एड्रेस ॾिनल ते पहुतासीं, फलाणे टाइम ते वञूं तूं, न शामियानो आहे, न स्टेज आहे, न कुझु आहे, बट माण्हू ॿाहिरि फिरनि था बीठा, जेके बानी आहिनि, जिन फ़ोनूं करे ऐं अची असांखे जेको आहे सो टाइम वरितो, वियासीं। बाबा काथे जलसो न आहे छा? साईं अल्हम्दुलिल्लाह जलसो आहे। अच्छा जलसो आहे, मिलाद जो जशन? साईं बिल्कुलु आहे। बाबा तयारी त काई कान्हे। साईं हाणे तव्हां हिन जलसे जा मोर हुयो, तव्हां हिन में ख़िताब करण वारा हो, ठीकु आहे, मां हुयुसि, पोइ मां त अची वियो आहियां। साईं बसि पोइ अची विया आहियो न, त हाणे बसि अचे, हे सामान पियो अथव, हे बांस जा लकड़ा पिया अथव, हे शामियानो पियो अथव, महिरबानी करे हणी वठो। अच्छा शामियानो मूंखे हणो? हा साईं। मेंबर चई साईं बसि शामियानो हणो, त पोइ हेठां मेंबर बि ठाहे वठो। मेंबर बि मूंखे रखिणो आहे। साईं हा बसि मेंबर रखो, हे गिल गालीचा बि पिया आहिनि, बहितरीन असां ज़बरदस्त क़िस्म जा घुराया आहिनि, महिरबानी करे इहे बि तव्हांखे विछाइणा आहिनि। अच्छा शामियानो मूंखे हणणो आहे, कना तूं मूंखे हणियूं आहिनि, मेंबर मूंखे ठाहिणो आहे, गिल गालीचा मूंखे विछराइणा आहिनि, मां त सम्झो त मूंखे अची हिते ख़िताब करिणो आहे। चई न साईं हाणे तव्हां हिन जलसे जा
जेको आहे सो मोर रहियो, मीर रहियो, साहिब सदारत आयो, हे आ हो आहे, सभु तव्हांजो असां एॾो सारो वाल पोस्टर में नालो लिखियो आहे, तव्हांजे आसरे में असां कुझु बि न कयो आहे, त सभु कुझु साईं अची कंदो। सकी सकी मां शामियानो हयो, मां स्टेज ठाही, मां स्पीकर दुरुस्त कयो, मां गिलम गालीचा छंडे विछाया, वरी हथ मुंहुं धोई अञा वेठुमि अची त बाबा बिस्मिल्लाह भला हाणे माण्हू चई साईं हाणे महिरबानी कयो, ऐलान बि कयो त माण्हू अचनि। अच्छा माण्हू बि मूंखे गॾु कंदा आहिनि कि साईं हाणे पोइ बाक़ी तव्हां त साईं आहियो न, ठीकु आहे। वरी मां ऐलान बि ॿ टे कया, चई साईं होॾे बसर बि पिया अथव, टमाटा बि पिया अथव, गोश्त बि पियो आहे, चांवर बि पिया आहिनि, तो धो बाहि पारियो, न्याज़ बि मूंखे ठाहिणो आहे। साईं हाणे साईं आहियो न तव्हां, न्याज़ त तव्हांखे ठाहिणो आहे, तव्हांजे आसरे में कुझु बि न आहे कयो। मूंसां या तव्हां सां अगरि अहिड़े क़िस्म जो किथे लका थिए, अहिड़े क़िस्म जो को मसइलो दरपेश अचे, जो शामियानो बि हणा, लकड़ा बि हणा, कनातूं बि हणा, स्टेज बि ठाहियां, साउंड सिस्टम भी सेट कयां, गिलम गालीचा भी विछायां, बसर भी वढियां, टमाटा भी कटियां, गोश्त भी धोआं, बायूं भी ॿारियां, देग के कफ़गीर भी घुमायां ऐं ख़िताब भी कयां, ॿीहर मां तक़रीबन अहिड़े कंहिं जलसे में भली मूंखे केतिरो बि न्याज़ ॾियनि, मां दावत क़बूल न कंदुमि, तव्हां बि न कंदो। छाजे करे? साईं असां त तव्हांजे इंतज़ार में वेठा हुआसीं, हिकु ख़तीब सां, हिकु आलिम सां, हिकु ज़ाकिर सां अगरि अहिड़े क़िस्म जा मुंतज़िर उनखे मिलनि जेके सॼे जलसे जी अरेंजमेंट ऐं सिस्टम उन खां ई ठाराइनि। असां इमाम ज़मान अलैहिस्सलातु वस्सलाम सां अहिड़ो सलूक वेठा था कयूं। बाबा को रस्तो साफ़ कयो, को रोड हमवार कयो, माहौल सही कयो, तबियत दुरुस्त कयो, एमाल किरदारनि खे सुधारियो, सिंगारियो, इते के अंदर जा बल्ब ऐं बतियूं ॿारियो, ॿाहिरों त ॾाढा शामियाना आहियूं। हे ख़ुदा अॼु असांखे शामियाननि को बचाए वेठो आहे। ख़ुदा जी स्टेज चए थो न न स्टेज न सिंगारियो, न छॾियो इन्हनि पंहिंजे बल्बनि ऐं बतनि खे छॾियो। छा कयूं? अंदर सिंगार, अंदर तूं उजार, पना पढ़ंदे केतिरा, दुनिया जे साज़न सामाननि खे छॾ। हाणे मेहदी मौला खे इहो करे ॿुधाए त मौला मां पंहिंजे वजूद में केतिरा गुल पोखिया आहिनि, मां तव्हां सां केतिरो सचो थियो आहियां। सॼी ज़िंदगी नौकरीअ सां सचो थियुमि, कारोबार सां सचो थियुमि, ॿनिनि सां सचो थियुमि, कारोबारनि सां सचो थियुमि, तव्हां सां फिटायो थो अचां। मौला अॼु मूंखे तव्हां सां निभाइण जो मौक़ो नसीब थियो आहे। दुनिया हिनखे वबा थी सम्झे, हिनखे मुसीबत थी सम्झे, हीअ मुसीबत मुंहिंजे लाइ नेमत बणिजी आई आहे, जो मूंखे तव्हां ॾे मुतवजा थी करे, मुंहिंजूं रहियल नमाज़ूं थी पढ़ाए, मुंहिंजा गुथल रोज़ा थी रखाए, मूंखे तव्हांजे उलूम ते मुश्तमिल चइनि किताबनि पढ़ण जो टाइम नसीब थियो आहे। मूंखे तव्हां सां मुखातिब थियण, तव्हां सां ॻाल्हाइण, हर जुमे ते मां दुआ नुदबा थो पढ़ां, मां दुआ अहद थो पढ़ां, मां तिलावतूं थो कयां, मां तर्जुमा थो पढ़ां। मौला हिन मुंहिंजे वजूद में लॻल ॼारो लाथो आहे, मुंहिंजे अंदर खे उजारियो अथई, मूंखे संवारियो अथई, मूंखे सिंगारियो अथई, मूंखे छंडे फूके अछो उजरो ऐं भलो कयो अथई। जी हाँ, अहिड़े क़िस्म जो टाइम नसीब थियो आहे मूंखे। अॼु शबे बारात अहिड़े क़िस्म जी नसीब थी आहे। हूअं मोकल न मिलंदी त मां मोकल कंदुमि, ख़ुदा तुंहिंजे मोकल अथई। सुबुह जी नमाज़ पढ़ी भली पोइ आराम कजां कलाकनि जा कलाक, पर हिन रात खे ज़ाया न कजां। इमाम ज़माना जा असां अहिड़ा मुंतज़िर न थियूं त मौला सभु कुझु अची तव्हांखे करिणो आहे। असां शहीद कासिम सुलेमानी वांगुरु अॻु में कुझु करे ॾेखारियूं, असां सैयद हसन नसरुल्लाह वांगुरु अॻु में कुझु करे ॾेखारियूं, असां यमन जे अज़ीम मुजाहिदनि वांगुरु मौला जा रस्ता ऐं राहूं हमवार करण में पंहिंजो किरदार अदा कयूं। असां सैयद अली हुसैनी खामिनाई आगा सिस्तानी जेके अज़ीम मौला जा साथी आहिनि, अज़ीम मौला जा पैरोकार आहिनि, असांजी ज़िम्मेदारी आहे त असां मौला जी मिलाद ईअं मल्हायूं जो मौला असांजे किरदार खे ॾिसी अचण जे लाइ आमादा थिए। पैगंबर करीम मदीने तॾहिं हिजरत करे आया हुआ जॾहिं मदीने वारनि साथ ॾियण जो वाइदो ऐं वचन कयो हो।
मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे 72 साथियुनि सां गॾु करबला में हाज़िर थिया। मुंहिंजे ज़माने जे इमाम खे मूंखे यकीन ॼाणणो आहे। असां त इहो सोचे वेठा आहियूं मां हाणे शराबनि सां गॾु हूंदुमि, बदकिरदारनि सां गॾु हूंदुमि, ज़ालिमनि सां गॾु हूंदुमि, हितां बि मफ़ादात, पोइ जीअं दुनिया में पार्टी तब्दील थींदी आहे, कंहिं ॿी पार्टीअ जी हुकूमत ईंदी आहे, पोइ असां त शौक़ीन माण्हू आहियूं, असांखे पार्टी मटाइण में देरि ई न लॻंदी। असां चऊं था मौला ईंदो, पोइ अची ईंदो, पोइ असां पार्टी मटाईंदासीं। मौला कहिड़े लोटनि जी ज़रूरत न आहे। मौला खे एतमाद थींदो उन्हनि सर्वेच साथारनि ऐं मुजाहिदनि जो जेके इमाम ज़माना जे लाइ पाण पतोड़ींदा हूंदा। हू जेको दिलनि जे राज़नि जो मालिक आहे, उनखे ख़बर आहे त मुंहिंजे दिल में पंहिंजे मौला ऐं पंहिंजे आका सां केतिरी मुहबत आहे। मां त 15 शबान त जेके अरीज़ा बि लिखंदो आहियां, उन्हनि में बि मुंहिंजी हाजतूं हूंदियूं आहिनि। मौला कंहिंजी शादी न आहे त मूंखे शादी कर, नौकरी कान्हे त मौला मूंखे नौकरी हथ करे ॾे, कारोबार में ख़ैर ऐं बरकत घुरिजे, मां बीमार आहियां मूंखे सिहत घुरिजे, घर पंहिंजो कोन्हे घर घुरिजे, हे घुरिजे, हे घुरिजे, हे घुरिजे। इन्हनि घुरिजुनि मां असां वांदा ई न थींदा आहियूं। अरीज़नि जा असां लिस्टूं लिखी छॾींदा आहियूं, वॾो दफ़्तर कारा करे छॾींदा आहियूं, उन्हनि खे ज़ाफ़रान ऐं उन्हनि में वेड़े, ऐं वरी या हुसैन इब्न रूह खे सॾु करे मौला जे नाइब ख़ासि खे, ऐं वरी असां वञी पाणी बुर्द कंदा आहियूं, दरियाहनि ऐं कसनि ऐं वाहनि में उछलाईंदा आहियूं, खूहनि में उछलाईंदा आहियूं त मौला मुंहिंजी मुश्किल आसान कर। मौला खे ख़बर आहे त इन्हनि सभिनी दुआउनि में मुंहिंजी दुआ कान्हे। मौला मूं वटि सभु मुश्किलात इन करे आहिनि, मुंझारा इन करे आहिनि, मूंखे अहलियत जी बुनियाद ते नौकरी कोन थी मिले, बदअमनी आहे, मुंहिंजी इज़त महफ़ूज़ कोन्हे, मुंहिंजी न्याणी जेका घर खां कॉलेज ताईं थी वञे, अलाए कहिड़ियूं बेहया अखियूं उनखे ताड़ियुनि थियूं बि, ॾिसनि थियूं बि, अलाए केतिरा बदकिरदार उनजे पुठियां सीटियूं था हणनि। मौला इन बेहयाईअ जे माहौल में जिते मुंहिंजी इज़त महफ़ूज़ न आहे, मौला तोखां सवा छुटकारो नथो मिली सघे। असां सभिनी जा ख़्वाब आहिनि। कहिड़ा ख़्वाब? अमन हुजे, अमान हुजे। कहिड़ो ख़्वाब? ज़ुल्म ऐं ज़ालिम खे ज़लील थींदे ॾिसां। कहिड़ो ख़्वाब? ज़ालिम ऐं ॾाढनि जा पटका धूड़ थींदे ॾिसां। मज़लूमनि जा ख़्वाब आहिनि, मिसकीननि वेचारनि जा ख़्वाब आहिनि। मुंहिंजो इहो बि ख़्वाब आहे। मुंहिंजो ख़्वाब आहे त इज़त वारनि खे इज़त मिले। बदकिरदार, लुचो, लोफर, ज़ालिम या त तौबा करे या ज़लील थिए। ॾिसां मां पंहिंजनि अखियुनि सां ॾिसां इहे शयूं। मुंहिंजो इहो बि ख़्वाब आहे त कंहिं न्याणीअ जे पाक ऐं पवित्र मुंहं ते का बेलॻी, बेग़ैरती, बेहयाई वारी निगाह न पवे। कॾहिं कंहिं शरीफ़ जी पग पामाल न थिए। मुंहिंजो इहो ख़्वाब आहे। बेरोज़गारनि खे रोज़गार मिले, बुख ऐं बदहालीअ जो ख़ात्मो थिए। मुंहिंजो ख़्वाब आहे। अमन हुजे, अमान हुजे, सुकून हुजे, ऊंच नीच न हुजे, रंगुनि, नस्लुनि, क़ौमनि, क़बीलनि, पंहिंजे पराए जा तफ़ावत ख़तम थी वञनि। इन अक्रमकुम इंदल्लाहि अतकाकुम, जेको ख़ुदा जी उसूल आहे त मोतबर ऐं भलो उहो आहे जेको नेकोकार आहे, परहेज़गार आहे, भलो आहे। दुनिया त अॼु लतीफ़ा ठाहे छॾिया आहिनि। बाबा शरीफ़ माण्हूअ जी हीअ दुनिया न अथव। मुंहिंजो इहो ख़्वाब आहे त हीअ दुनिया शरीफ़नि जी बणिजे। मुंहिंजो उन आयत ते एतक़ाद ऐं अक़ीदो आहे। मां इन आयत खे बि ख़्वाब थो सम्झां। यरसुहा इबादी सालिहून, जॾहिं ज़मीन जा वारिस सालिह बाना थींदा। मुंहिंजो इहो ख़्वाब आहे जॾहिं बातिल परचम सर नुगूं थींदा। मुंहिंजो इहो ख़्वाब आहे जॾहिं हक़ जा होका सर बुलंद थींदा। मुंहिंजो ख़्वाब आहे जॾहिं करबला जे कुठल जो इंतकाम वरितो वेंदो, जॾहिं मज़लूमनि ते ज़ुल्म बंदि थींदो ऐं ज़ालिम ज़लील ऐं ख़्वार थींदो ऐं सज़ा जो मुस्तहिक़ करार ॾिनो वेंदो। लातादाद ख़्वाब। कहिड़ो ज़ुल्म आहे, कहिड़ी ज़्यादती आहे जो काथे कुत्ता बि ड्रावल हुजनि ऐं कंहिं ग़रीब जो सिकी लधो पुट बुखियो हुजे। हे दुनिया है काथे आहे उहो जंहिंसां असांजा आसरा ॿधल आहिनि। यादि रखो अज़ादारो,
याद रखो आशिकाने अहले बैत, मवालियाने हैदर करार, ए इंसानियत जी सोभ जा झंडा झूलंदे ॾिसण वार ख्वाब जो ख्वाब ॾिसण वारो असांजे इन्हनि मिड़ननि ऐं अहिड़नि लातादाद ख्वाबनि जो अगर ताबीर आ तो वो हिकिड़ो आ ज़हूरे हुज्जते खुदा, नबीअ जी पग जे आख़िरी वारिस जो ज़हूर असांजे हड़नी ऐं मिड़नी ख्वाबनि जी ताबीर आ। ऐं उन्हनि ख्वाबनि जी ताबीर मूंखे नसीब कीअं थींदी? रस्ता ऐं राहूं हमवार कयां, मौला जी राह में पयल कुछ कंडा त हटायां। वो इस्लाम जेको इहा भी नेकी थो ॿुधाए त रस्ते ते पयल को भींड, को पत्थर, को कंडो, को किरड़ परे कयो, जीअं मुसाफ़िर सवलाईअ सां गुज़रे त तव्हांजे लाइ हेॾियूं 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 नेकियूं लिखियूं थी वञनि। त मौला जे रस्ते में जेके रुकावटूं आहिनि उहे दूर करण सां मूंखे केतिरियूं नेकियूं नसीब थींदियूं। उहो मौला मां हुन ॾे थो निहारियां न, उन में आसरो रखी वेठो, उनखे सॾियां थो अल अजल अल अजल अल अजल। शहीद सिब्त जाफ़र रहमतुल्लाह ताला अलैह, ख़ुदा हुननि जा दर्जात बुलंद फरमाए ऐं अहले बैत अतहार जो पाड़ो ऐं कचहरी उन्हनि खे नसीब करे। ॾाढो भलो जुमिलो चयो वई। असांजी त सॼी तवजा धुन ते हूंदी आहे, सुर ते हूंदी आहे, गुर ऐं आवाज़ ते हूंदी आहे। वाह 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 जो निभायो अथई। कॾहिं कॾहिं उन्हनि जे लफ़्ज़नि ऐं मानी ऐं मक़ासिद ते बि असांखे कसीदनि, नोहनि ऐं मनक़बतुनि ते गौर करणु घुरिजे। छा चयो शहीद सिब्त जाफ़र रहमतुल्लाह ताला अलैह? अल अजल जो कहते हैं आ गए तो क्या होगा। साईं तो फरमाए अल अजल तो तू चए थो, पर अगर अची वञे पोइ छा थींदो? पोइ तव्हांखे उन्हनि फिल्मुनि जेकी ईराननि कुझु फिल्मूं ठाहियूं उन जा तव्हांखे मनाज़िर यादि हूंदा। ऐलान थी थो वञे, मौला जो ज़ूर थी वियो, ज़हूर थी वियो। उहो हमरा सुतो पियो आहे, मूं जहिड़ो, तव्हां जहिड़ो, असां जहिड़ो। ऐलान थो ॿुधे, बाबा हली आहे, मौला अची वियो थी। अड़े अची वियो छा साईं? असां त मिड़ई चऊं पिया आदत पयल अल जल अल जल अल जल अलगौस अलगौस अलगौस, वारो कर वारो कर वारो कर, मरी वियुसि, मौला जल्दी अच, ये दुनिया खां बेज़ार थी। खुदा न खास्ता असांजो अगर को नाजायज़ कारोबार आहे तो नाजायज़ कारोबार हराम खाइण वारे खे, रिश्वतखोर ऑफिसर खे, व्याजखोर खे, मिलावट करण वारे खे, पंहिंजो घर भरे यतीमनि ऐं ग़रीबनि खां अख फेरे वेही रहण वारे खे मौला जे अचण सां फ़ाइदो न थींदो, नुक़सान थींदो। छो त मौला ज़ालिम जो हामी बणिजी न ईंदो। मौला ज़ुल्म खे ख़त्म करण जे लाइ ईंदो। मौला जी हुकूमत पंहिंजे ॾाढी अली वारी हुकूमत जो मिसाल हूंदी ऐं रंग ॾेखारींदी। मौला जी हुकूमत में यकीनन शराबीअ खे फटका ऐं कोड़ा लॻंदा। मौला जी हुकूमत में ज़ानी संसार थींदो। मौला जी हुकूमत में व्याजखोर मोचड़ा खाईंदो, बेइज़्ज़त थींदो। ज़ालिम ॾाढो गासिब खे ज़लील ऐं ख्वार कयो वेंदो। पोइ इन ज़ालिम खे, इन ॾाढे खे, इन फासिक खे, इन व्याजीअ खे, इन रिश्वतखोर खे, इन शराबीअ खे, इन परायनि नंगनि ते मेरी निगाह रखण वारे खे ख़बर आहे त इमाम जे अचण सां मुंहिंजूं इहे सभु ग़लति अंदाज़नि जो ख़ात्मो थींदो। अगर ख़ात्मो थींदो, इहो कहिड़ी दिलि सां दुआ घुरंदो, अल अजल मौला जल्दी आहे, मौला जल्दी आहे, जल्दी अची मुंहिंजो व्याज बंदि करा, जल्दी अची मुंहिंजी रिश्वत जो दरवाज़ो बंदि कर, मुंहिंजी रोज़ी हराम वारी ते लत अची ॾे। उहा औरत, उहा ख़ातून जेका बेपर्दगीअ सां मुहबत थी करे, बेहयाईअ सां मुहबत थी करे, मौला जे दौरे हुकूमत में बेहयाई न हलंदी, बेपर्दगी न हलंदी, फहाशी न हलंदी।
मौला जे दौर हुकूमत में उरियानी ऐं उघाड़प जी आज़ादी न हलंदी। मौला जे दौर हुकूमत में अहिड़े लिबास जी इजाज़त न हूंदी जेको लिबास बि हुजे ऐं इंसान उघाड़ो बि हुजे। जॾहिं ज़ुल्म ऐं ज़ालिम जो ख़ात्मो थींदो त पोइ अचो, अगरि ख़ुदा न ख़ास्ता मुंहिंजा हथ ज़ुल्म में, ग़सब में, हराम खोरीअ में साम्हूं जो पेट भरियल आहे त अॼु जी राति मिली आहे। शबे तौबा आहे, शबे बरात आहे, छुटकारो हासिल कयां, पंहिंजी इस्लाह कयां, पाण में बहितरी आणियां। मुंहिंजो मौला यकीनन मौला जी ख़ुशीअ में न्याज़ केक शीरीनी तक़सीम करणु भली ॻाल्हि आहे, बतियूं ऐं कुमकुमा रोशन करणु भली ॻाल्हि आहे, पर उन खां वधीक मौला जी रिज़ा, मौला जी ख़ुशी इन में आहे त मोमिन तुंहिंजे अंदर में सोझरो थिए। ॿाहिरि सवें सोझरा, तूं अंदर सिज उभार, टहक ॾेई न टार, मोगा इन्हीअ मत खे। इन अंदाज़ में मौला चाहिनि था त मुंहिंजो मुजाहिद तैयार थिए। पाकिस्तानी फ़ौज में भर्ती थियण जे लाइ पंहिंजो वज़न बि घटाए थो, पंहिंजे कद वधाइण जी बि कोशिशि करे थो, पंहिंजो सीनो बि ताणे थो, हीअं बि हुजां, बीमारियुनि खां बि आजो थियां त सिपाही थियां। मौला जो सिपाही थियण जे लाइ बि तक़वा ऐं परहेज़गारीअ सां पंहिंजे वजूद खे आरास्ता करणो पवंदो। मौला जी बारगाह में पाण खे साबित करणो पवंदो, मौला हाणे शायद शबे बारात, मौला जी मीलाद जी रात गॾु इन करे हन त जेको ईंदो उहो आलमी इनकलाब जो रहबर हूंदो, जेको दीन जो झंडो सरबुलंद कंदो, जेको ज़ुल्म ऐं ॾाढ जो ख़ात्मो कंदो। उन जी विलादत जी राति शब बारात ख़ुदा अॻु में अता करे असांखे इन पासे ॾे मुतवजा कयो आहे त अचो हिन भलाइनि ऐं छुटकारे वारी राति ख़ुदा जी बारगाह में दुआ घुरो, पंहिंजी इस्लाह जो प्रोग्राम ठाहियो। अगरि अरीज़ो बि लिखो था न त सभ खां सरे फ़हिरिस्त इहो मुतालबो हुजे, मौला मुंहिंजनि सभिनी मुश्किलात जो हल, मुंहिंजनि सभिनी ख़्वाबनि जी ताबीर तव्हांजो ज़ुहूर आहे। तव्हांजे अचण सां मुंहिंजा सभु ॾुख ऐं ॾोलावा ख़तमु थी वेंदा, मुंहिंजूं सभु मुश्किलातूं ऐं मुंझारनि जो ख़ात्मो थी वेंदो। ख़ुदावंद मुतआल असां तव्हांखे हिन भलारी राति जो फैज़ हासिल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मां रुगो मुबारक न ॾिनी, तव्हां मोमिननि जी बारगाह में दस्त बस्ता हथ ॿधी निमाणो अर्ज़ थो कयां, मुंहिंजे लाइ बि दुआ कजो। मां अॼु राति पंहिंजनि इबादतुनि में तव्हां सभिनी आशिक़नि जे लाइ, अज़ादारनि जे लाइ, मौला जे हुबदारनि जे लाइ मां बि दुआऊं घुरंदुसि। असां तव्हां हिक ॿिए खे दुआ घुरूं, दुआ कयूं, मन कंहिंजी आमीन खे ख़ुदा क़बूल फरमाए छॾे। हीअ राति असांजे लाइ वाक़ई बरात बाइज़त बरी थियण जी राति बणिजी पवे, ऐं बरी थियण खां पोइ असां इन लाइक़ु थियूं त जंहिंजो इंतज़ारु था कयूं, जंहिंजो इंतज़ारु अफ़ज़ल इबादत इन करे आहे जो उन जो इंतज़ारु मूंखे भलो इंसान थियण जे लाइ आमादा थो करे, उन जो इंतज़ारु मूंखे भलो पैरोकार ऐं आशिक़ थियण जे लाइ आमादा थो करे। उन जो इंतज़ारु असां तव्हां सभिनी खे मौला जी बारगाह में दस्त बस्ता अर्ज़ गुज़ारी थो कराए त मौला असांजी इस्लाह जी राह में बि रुकावटूं, मौला असां तव्हांजी हुकूमत जी ॻाल्हि त कयूं था, पर असल में असांजे मथां हुकूमत फ़िलहाल असांजे नफ़्सनि जी आहे। असांखे शैतान जे चंबे मां आज़ादु कराए। ए अलीअ जा अली बचड़ा, तव्हांजी हिन अज़मतुनि वारी मीलाद वारी राति असां तव्हांजी बारगाह में बि अर्ज़ गुज़ार आहियूं त असांजी दिलि में हुबे दुनिया जा जेके बुत, छो त तव्हांजे ॾाॾे इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आहे त मोमिन जी दिलि बैतुल्लाह आहे। मौला जीअं काबे में 360 बुत हुया न, असांजी दिलनि में बि
बातिल सियासतदाननि जी मुहबत जो बुत, फिल्मनि जो बुत, ड्रामनि जो बुत, बेहयावनि जी मुहबत जो बुत, बदकिरदारनि सां वफ़ादारीअ जो बुत। मौला असांजी दिलनि में बि इन्हनि बुतनि अची वासो कयो आहे, घर अची कयो आहे। असांजूं दिलियूं बि बुतखाना बणिजी वियूं आहिनि। मौला तव्हांजी विलादत जी शब आहे, तव्हांजी बारगाह में अर्ज़ था कयूं, ए अली मुश्किल कुशा जा बचड़ा, जीअं अली काबे में आयो हो ऐं काबे मां बुतनि खे टोड़े भोरा करे काबे खे बुतनि खां पाक कयो हुई। मौला अॼु जी राति इन्हनि सभिनी बुछड़ाइनि ऐं बेहयाइनि जे बुतनि खां असांजी दिलनि में पयल बुतनि खे भञी भोरा करे असांजी दिलि खे वाकई उहो पाक पवित्र घर ऐं काबो बणा, जंहिं घर में फ़क़ति ऐं फ़क़ति तुंहिंजी ऐं तुंहिंजे बुज़ुर्गनि जी ऐं ख़ुदावंद मुतआल जी, अहले बेत अतहार जी, मुहम्मद व आल मुहम्मद जी मुहब्बत गॾु हुजे। मां तव्हां मोमिनीन जी बारगाह में अर्ज़ बि करे चुको आहियां, माज़रत ख़्वाह बि आहियां। अगरि को लफ़्ज़, अगरि को जुमिलो, अगरि का ॻाल्हि ॾुखी लॻी हुजे मूंखे माफ़ कंदा। आईंदा जे लाइ असांजे तव्हां इन राह ते पंहिंजे मौला जा मुती वफ़ादार बणिजो। ख़ुदा असां तव्हांखे मुहम्मद व आल मुहम्मद जो हक़ीक़ी आशिक़, पेरोकार, ताबेदार, फर्मा बरदार बणजण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। परवरदिगारा सॼी आलम इंसानियत तां बिलउमूम, आलम इस्लाम तां बिलख़ुसूस, मोमिनीन कराम तां बिलअख़स इन मुसीबत खे टार, इन ज़ुल्म खां, इन परेशानीअ खां इंसानियत खे निजात अता फ़रमा। करीम मालिक तोखे पंहिंजे उन आख़िरी हुज्जत जो वास्तो आहे, उन जे ज़ुहूर में वाकई तअजील फ़रमा ऐं उन जे अचण खां अॻु में असांखे उन जे इस्तक़बाल जे लाइ तयारीअ जी तौफ़ीक़ अता फ़रमा। मां तव्हां सभिनी मोमिनीन जो ख़ादिम आहियां। तव्हां ज़हमत कई, मुंहिंजा ॿ चारि बगल टुटल लफ़्ज़ गौर सां समात फ़रमाया, कमेंट्स कया, साराहूं कयूं, तारीफ़ूं कयूं। मौला तव्हां सभिनी मोमिनीन खे पंहिंजे हिफ़्ज़ ऐं अमान में रखे। अल्लाह से मरीज़नि खे शिफ़ा अता फ़रमाए, बेरोज़गारनि खे हलाल रोज़ी अता फ़रमाए, बे औलादनि जूं झोलियूं आबाद फ़रमाए, बेरोज़गारनि खे हलाल रोज़ी अता फ़रमाए। जिन खे रिज़्क़ ऐं रोज़ीअ जो ज़रियो ॾिनो अथई उन में ख़ैर ऐं बरकत अता फ़रमाए। मुजाहिदीन इस्लाम के सरबुलंद ऐं सोभारो फ़रमाए। दुश्मनान इंसानियत, दुश्मनान इस्लाम, दुश्मनान तशय्यो खे अगरि इस्लाह जे क़ाबिल आहिनि उन्हनि जी इस्लाह फ़रमाए, अगरि नाक़ाबिल इस्लाह आहिनि उन रुकावटुनि खे नीस्तो नाबूद करे ज़लील ख़्वार फ़रमाए। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मौला तव्हांखे आबाद व शाद रखे। मौला मदद फ़ी अमानिल्लाह।